सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुखसिदी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। पाण गुज़िरियल भेरे ॿिनि क़िस्तनि में 4 मार्च जी शागिर्द जदोजहद बाबति अवां खे ॿुधायो हो, तफ़सीली ॿुधायो। ही इन सिलसिले जी टीं कड़ी आहे, माना टीं क़िस्त आहे, जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदासीं त वधीक जेका हीअ तहरीक हली उन में ॿिए ॾिहाड़े ते छा थियो ऐं शागिर्द जदोजहद कीअं पंहिंजा संदरा साया। हाणे ही जेका ॻाल्हि ॿोल आहे सा अॻे दफ़े इहा हुई त जॾहिं शागिर्दनि DC डिप्टी कमिश्नर खे चमाट हईं ऐं उन खां पोइ शागिर्दनि मथां हथियार उभा कया विया त उन वक़्तु शागिर्दनि जी अॻुवाणी कंदड़ यूसुफ लगारी वधीक खून ख़राबे थियण जे इम्कान खे ॾिसंदे पंहिंजे साथियुनि खे चयो त अवां गाॾियुनि में विहो, जंहिं बैदि बसियुनि जो रुख कमिश्नर हाउस ॾांहुं थी वियो। पुलिस जे गाॾियुनि केतिरा दफ़ा मसूद नूरानी लिखे थो त पुलिस जे गाॾियुनि केतिरा दफ़ा असांजे बसियुनि खे ओवरटेक करण जी कोशिशि कई, पर हर दफ़े असां जे माहिर ड्राइवरनि उन्हनि खे अॻिते वधण न ॾिनो। कमिश्नर हाउस ते असां लथासीं बि कोन, पर रुगो ऑफिसर कॉलोनी खे नारनि सां नवाज़ींदा ऐं ॾकाईंदा असीं वापसि वरियासीं। कैंटोनमेंट वारे चौक ते पहुतासीं त ट्रैफिक सिपाही बसनि खे हथु ॾिनो। सॼो काफ़िलो बीह रहियो। अॻियुनि बसनि मां रहीम सातो लथो। रहीम हिकु बेडरपो, बेबाक ऐं जज़्बाती वर्कर हुयो। कांस्टेबल खां पुछियईं, छा ॻाल्हि आहे, तूं केरु हूंदो आहीं? सिपाही जवाब में सुवाल कयुसि, मां ही आहियां। ईअं चई रहीम उबते हथ सां हिकु लपट वाहे कढियसि ऐं गार ॾेई बखिजी वियुसि। पोइ त शागिर्द सिपाही खे वराए विया। थुॾनि ऐं ठोंशनि सां मुंहुं सुॼाए छॾियाऊंसि। हू अहिड़ो थी वियो जो शायदि संदसि माउ बि न सुञाणे सघियसि। सिपाही घणो ई छॾाइण जी कोशिशि कई, पर शागिर्दनि न छॾियुसि। नेठि हू पंहिंजो जेल जो पटो खोलण में कामयाबु थी वियो। हू उन खे हवा में फेराईंदो, रोईंदो, गारियूं ॾींदो भॼी वियो। शागिर्द वरी अची बसनि में वेठा। ओल्ड कैंपस पहुतासूं। ओल्ड कैंपस जे पोएं मैदान में जनरल बॉडी जो इजलास थियो, जिते यूसुफ लगारी, मसूद नूरानी ऐं मुजीब तक़रीरूं कयूं, जंहिंमें ॿधी ऐं तंज़ीम ते ज़ोर ॾिनो वियो। इन खां थोरो अॻु में रजिस्ट्रार मोहम्मद हुसैन खे लाहौर मां आख़ूंद अल्लाह बचाए वज़ीर तइलीम फ़ोन कई त हू प्रोफेसर हसन अलीअ खे 3 ॻाल्हियूं चवे। पहिरियों त चार्ज छॾे ॾे, चार्ज खेसि ॾिए, यकदमि हैदराबाद छॾे वञे। हाणे रजिस्ट्रार जी फाथो चई, आउं कीअं पंहिंजे सीनियर खे इहो चवंदुसि, ख़ुदि ई हिन खे चार्ज छॾण लाइ चवां ऐं ख़ुदि ई चार्ज वठां। हिन घणो ई लहरायो, पर अल्लाह बचाए चयो त जेकॾहिं तो ईअं न कयो त तुंहिंजी नौकरी ख़तमु। मरे छा न करे नेठि प्रोफेसर हसन अलीअ वटि वियो ऐं इहे 3 ॻाल्हियूं चयाईंसि। प्रोफेसर हसन अली यकदमि चार्ज संदसि हवाले कई। मथां पुलिस जो DIG पहुची वियो। प्रोफेसर हसन अलीअ खे पुलिस जे पहिरे में जाम शोरो आंदो वियो। उतां ठटे ताईं पुलिस न छॾियुसि। ठटे खां पोइ खेसि चयो वियो त हाणे हैदराबाद मोटी न अचिजो। कमिश्नर नेठि पंहिंजे ज़लील मक़सद में कामयाबु थी वियो। हू पंहिंजे इंतकाम जी बाहि विसाए चुको। इन ई खां सवाइ प्रोफेसर हसन अली सां जेका तादी कई वई, इहो मार्शल आमिरत जे ज़माने जो हिकु बदतरीन वाक़ियो आहे। खेसि फ़ोन कई वई त लाहौर पहुची गवर्नर सां ॻाल्हाए, यानी गवर्नर हुन सां ॻाल्हाइण थो घुरे, तव्हां लाहौर पहुचो, हुनखे चयो वियो। प्रोफेसर हसन अली रजिस्ट्रार खे फ़ोन कई त संदसि भाड़ो केरु भरींदो। रजिस्ट्रार पंहिंजे तरफ़ां मज़ूरी ज़ाहिर कई, पर बहरहाल तइलीम जे सेक्रेटरी खे फ़ोन कई, जंहिं चयुसि त भाड़ो यूनिवर्सिटी ॾींदी।
मोहम्मद हुसैन अहिड़ो इतला हिनखे ॾिनो, ही लाहौर पहुतो, हिकिड़ी होटल में तरसियो, गवर्नर हाउस पहुतो त एडीसी डाकाबंदी चढ़ी वियुसि, ख़बरदार तो पाण खे सम्झो छा आहे, तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे, छा तूं सम्झी थो त गवर्नर तो जहिड़े ख़सीस माण्हूअ सां मिलणु पसंदि कंदो, फसादी तूं फसाद थो कराएं, तोखे चङी तरह ॾिसूं था, ठीकु था कई, तूं पाण खे क़ैद में सम्झ, तूं गिरफ़्तार आहीं। माना हिकु वीसी खे इन क़िस्म जा गवर्नर हाउस में दाबा ॾिना विया, उनजी बेइज़ती कई। मतिलबु त खेसि हिसाए वियो, धमकाए वियो, खेसि हुकुम ॾिनो वियो त हू होटल मां ॿाहिरि न निकिरे, पर पोइ के चङा माण्हू विच में पइजी विया। तिन हुकूमत खे सम्झायो त हिकु त हिन ग़रीब खां वकालत छॾाए खेसि वाइस चांसलर जो उहिदो ज़बरदस्ती ॾिनो वियो, वरी खेसि वाइस चांसलर तां ज़ोरी बेइज़ती करे लाथो वियो, ऐं हाणे वरी खेसि वकालत बि करणु नथा ॾियो। बुख मारींदुसि छा? कुझु ॾींहंनि खां पोइ हुन खेसि छॾे ॾिनो वियो, लाहौर मां आज़ादु कयो। 3 मार्च सुबुह जो साॻी तरह बस जो जुलूस न्यू कैंपस खां रवानो थियो। काल वांगुरु अॼु बि बसुनि शहर जो चकर लॻायो, पर अॼु वन यूनिट बिल्डिंग ॾांहुं बसूं कोन वयूं, यानी शहबाज़ बनी। सलीम संजराणी, रशीद मेमून ऐं रफ़ीक सफ़ी हसब मामूल नारा हणाईंदा शहर में हिरास पखेड़ींदा रहिया। कमिश्नर कुता हाय हाय सां गॾु हाणे वन यूनिट टोड़ियो, क़ौमी ॿोली सिंधी ॿोली जा नारा बि शामिल थी विया। कुझु बसुनि में अयूब खान मुर्दाबाद ऐं मूसा खान मुर्दाबाद जा नारा लॻंदा रहिया। नारा हाणे जॾहिं थकिजी पियासीं, मोटी ओल्ड कैंपस आयासीं। उते साॻी रीति मुजीब ऐं लगारी समेत मूं यानी मसूद नूरानी तक़रीरूं कयूं ऐं शागिर्दनि खे वधीक तयारु कयो। ओचितो कंहिं ॿुधायो त उर्दू डिपार्टमेंट में क्लास हली रहिया आहिनि। थोरो सोचियो त गैर सिंधी शागिर्दनि जो रवैयो हिन तहरीक ॾांहुं कहिड़ो न मुखालफ़ा न हो। हिननि जे दिलि में असांजे लाइ हमदर्दी मौजूदु न हुई। हिननि जा मुफ़ाद खेनि असां खां परे धिके रहिया हुआ। मौत ऐं ज़िंदगीअ जी हिन वेड़ में हू बजाए तावन करण या माठ करे वेहण जे उल्टो असांजी ज़िद में मुखालफ़ाना ऐं दिलि आज़ारींदड़ हरकतूं करे कमिश्नर जो पासो वठी बीह रहिया। माना उर्दू ॻाल्हाईंदड़ कमिश्नर जो पासो पंहिंजे ॿोली ॻाल्हाईंदड़ वरितो। ख़ैर उर्दू क्लास पे हलिया। शागिर्द कंहिं सामूंडी तूफ़ान वांगुरु उर्दू डिपार्टमेंट ॾांहुं विया। उमर भट्टी, रहीम सातो, नूर मोहम्मद खोड़ो ऐं रशीद मेमन सभिनी खां अॻियां हुया। डेस्कुनि ऐं दरवाज़नि भञण जो आवाज़ु अचणु लॻो। इन में शागिर्द ऐं शागिर्दियाणनि जे रड़ियुनि जो ॿियो गोड़ बि शामिल थी वियो। ताहिर रिज़वी हिकु मुहाजिर शागिर्द रहनुमा खे को खुटीअ खयों जो उते अची फाथो। शागिर्दनि पाचरनि वांगुरु वेढ़े वियसि, खेसि वेढ़े वरितो। संदसि कमीस लीड़नि में तब्दील थी वई। वात ऐं नक ते एतिरा त ठोंशा लॻसि जो कुता बि संदसि रत न पिया चटी। यूसुफ लगारी ऐं ॿियनि विच में पई, संदसि जान छॾाई। जॾहिं जनरल पार्टी थी त ताहिर रिज़वी फ़रियाद करण लाइ स्टेज ते चढ़ी आयो ऐं वॾे ड्रामाई अंदाज़ में रड़ियूं करे अखियुनि में ॻोढ़ा आणे फ़रियाद करणु लॻो। पोइ ओचितो ताहिर ॾकंदे स्टेज खां हेठि लथो, कपिड़ा छंडे गुम थी वियो। इन विच में यूसुफ लगारी, नवाज़ अली भुट्टे, नूर मोहम्मद खोड़े वग़ैरह सां गॾु अलमदार रज़ा सां मिलण वियो। यूसुफ लगारी, नवाज़ अली भट्टी, नूर मोहम्मद खोड़े ऐं सां गॾु अलमदार रज़ा सां मिलण वियो ऐं खेसि चयो त असांखे गवर्नर सां मिलण लाइ वक़्तु वठी ॾे। पर अलमदार रज़ा उल्टो खेनि दॿायो। यूसुफ त हिते वॉकआउट कयो। संदसि साथी साणुसि गॾु उथी आया। के दोस्त विया ऐं सॼे शहर जे भितियुनि ते मसरूर कुता हाय हाय जा नारा लिखी आया। इन मामले में सैफुल्लाह सिद्दीकी काफ़ियत थियो। रहीम सातो गुम थी वियो हो। हक़ीक़त में हू पंहिंजे घर में हिकु ॿिए कम में मसरूफ़ हुयो।
संदसि भर में खट ते 5 सेर कपह पई जेका हू ॿाहिरां ख़रीद करे आयो हो। कॿट मां पुराणी कमीस ऐं पैंट कढी उन में उहा कपह भरे हिकिड़ो बोतो ठाही। उहो बोतो कमिश्नर जो हुयो। रफ़ीक काछले जी गाॾी आई, ॿई पोयां पियासीं। इहो बोतो उन जे सीट ते रखियोसीं। रहीम अॻियां अची रफ़ीक काछले सां वेठो। यूनिवर्सिटीअ में ॿई बोता लाथा विया। पोइ सते के छोकिरे खे 10 रुपया ॾिना, जेके इहे 10 रुपया ॾेई को रोला गॾ काहे आयो। पहिरियां बोते ते काज़ी खिज़र हैत पंहिंजा आर्टिस्टिक हथ हलाया ऐं उन ते लिखियो, मैं मसरूर कमिश्नर हूं, मुझे फांसी दो, मारो जलाओ में कसूरवार। बोते जे मुंहं ते वात ऐं नक जा निशान कया विया ऐं अखियूं बि ठाहियूं। उन खां पोइ खेसि गॾ ते गश्त करायो। बाद में डंडनि ऐं लतुनि जो ज़ीपट थी वियो। अहिड़े नमूने सां कमिश्नर जे बोते जे सूरत में बेइज़्ती कई वई। हिकु दफ़ो इत्तेफ़ाक़ सां गॾु कैंपस मां ॿाहिरि निकिरी वियो। जॾहिं CID वारनि उनखे पकड़ण जी कोशिशि कई त शागिर्दनि उनखे छॾाए वरितो ऐं अंदरि यूनिवर्सिटी अंदरि काहे आया ऐं ॿधी छॾियोसि। साॻे ॾींहुं असगर शाह, रियाज़ आराई ऐं रहीम सातो हिकु रस्ते ताईं पई विया त हिकिड़ो पुलिस वारो नज़र अची वियो। रहीम ऐं असगर शाह चुभिड़ी वियसि ऐं जूतनि जो वसकारो लाहे ॾिनोसि। पर ओचितो अलाए किथां हिकु पुलिस जे ट्रक मुंहुं कढियो, जंहिं करे शागिर्दनि हुनखे छॾे ॾिनो। पर हू लोही टोपलो ऐं लठ छॾे भॼी वियो। ओल्ड कैंपस में उमर मेमन, डॉक्टर नियाज़ुल हक़ ऐं मोहम्मद हुसैन रजिस्ट्रार यूसुफ लगारी वटि आया ऐं खेसि चयूं त कमिश्नर सां हली ॻाल्हायो, हू अव्हां सां ॻाल्हाइण थो चाहे। यूसुफ चवनि, आउं अकेले सिर्फ़ु कुझु बि न ॻाल्हाईंदुसि, आउं जनरल बॉडी खां इजाज़त वठंदुसि, उन खां पोइ साथियुनि जे सलाह मशवरे सां फ़ैसिलो कंदुसि। मालूम थियो त मोहम्मद हुसैन तुर्क खे कमिश्नर फ़ोन ते हुकुम ॾिनो हो त शागिर्दनि खे ख़ामोश कराए, न त आउं उन्हनि ते क़दम खणंदुसि। तंहिं ते तुर्क चुस, मूंखां इहे ज़ोर आहिनि, अव्हां उन्हनि जा मसाला हल करण जी कोशिशि कयो। इन विच में ओल्ड कैंपस में असां शागिर्दनि खे तहरीक लाइ चंदो ॾियण जी अपील कई। एतिरो त जोश हुयो जो शागिर्दनि पंहिंजूं मुंडियूं, वाचूं, घड़ियूं, ॿियो जेको हुननि खे सामान पहिरियल हो क़ीमती, उहो लाहे ॾिनो, पेशाब ॾिना। 100 रुपया चंदो वधि थी वियो। राति जो न्यू कैंपस जनरल बॉडी थी। यूसुफ ऐं मूं यानी तकरीरूं कयूं। क़ाबिल ऐं भुरगिड़ी अॼु न आया हुआ। जनरल बॉडी कमिश्नर सां मिलण जी इजाज़त न ॾिनी। पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त कंहिं तरीक़े सां गवर्नर सां मिली हक़ीक़त खां वाक़ुफ़ु कजे। असांजे नौजवाननि जे ज़हन में इहा ॻाल्हि न हुई त गवर्नर कमिश्नर खां वॾो धाड़ेल आहे। ॿिए पासे मसरूर हसन मोहम्मद हुसैन तुर्क खे फ़ोन मथां फ़ोनूं करे रहियो ऐं खेसि मजबूर करे रहियो हो त स्ट्राइक कंहिं बि तरीक़े सां यूनिवर्सिटी में ख़तमु कराई वञे। खेसि धमकी ॾिनी वई, जेकॾहिं शागिर्दनि जी स्ट्राइक ख़तमु न कई वई त पोइ शागिर्दनि ते सख़्ती कई वेंदी। तुर्क घबराइजी हसन अली खे फ़ोन कई त हू ख़ुदि शागिर्दनि खे सम्झाए। के शागिर्दनि मौजूदु हुआ, तिन खे प्रोफेसर हसन अली फ़ोन ते सम्झायो त किसो ख़तमु कयो। पर के चवनि था त रुॻो ही लफ़्ज़ चयईं, मुड़ुसु आयो त दबियोसि। ख़ैर कीअं बि हुजे, बहरहाल हसन अली पाण विच मां निकिरी वियो हो। हाणे शागिर्दनि ऐं मसरूर जो जहिड़ो हुयो। शागिर्दनि ऐं हुकूमत जो टकर हो। शागिर्दनि ऐं आमिरियत जे विच में मुक़ाबिलो हुयो। जेकॾहिं हसन अली ख़ुदि हली अची स्ट्राइक ख़तमु करण लाइ चवे हा त शायदि स्ट्राइक ख़तमु थी वञे हा। एतिरो जोश ख़रोश हो शागिर्दनि में। महीननि सदियुनि जी बेज़ारगी ऐं बेचैनी हुई। राति जो 1 वॻे खनि वरी मोहम्मद हुसैन जे घर जी फ़ोन दाऊं करण लॻी।
तुर्क फ़ोन खईं त ॿिए पासे कमिश्नर जो ॻरो आवाज़ु गूंजियो। हुन चयो त 1 सेकंड ज़ाया करण खां सवाइ मुंहिंजे बंगले ते पहुची वञ। तुर्क कमिश्नर जे बंगले ते पहुतो त खेसि हिकु मेज़ जी चौधारी सॼी डिवीज़न जी इंतिज़ामिया वेठल नज़र आई। हू छिरकी पियो। DIG, कमिश्नर, SP, DC वेंदे उन वक़्त जो मिलिट्री कमांडर बि पंहिंजे मुक़बिल फ़ौजी वर्दीअ में मौजूदु हुयो। खूनख्वार ॻाढ़ा पीला चहिरा ॾिसी हू हिसिजी वियो। तोखे असीं 10 मिंट था ॾियूं, शागिर्दनि जे अॻुवाणनि खे असांजे अॻियां पेश कर, हुनखे हुकुम कयो वियो। कमिश्नर मेज़ ते मुख हणंदे चयो, न त आउं पंहिंजे ऑफिसरनि खे पोज़ीशनूं वठण जो हुकुम ॾींदुसि, पर इहो नामुमकिन आहे। रजिस्ट्रार डिॼंदे खेसि जवाबु ॾिनो, मूंखे कुझु वक़्तु त ॾियो, आउं उन्हनि खे मञाए सघां। घणो वक़्तु घुरिजे? अधु कलाकु। फ़ौजी एडमिनिस्ट्रेटर पैकेट मां सिगरेट ऐं लाइटर कढंदे पुछियो। कलाकु? कमिश्नर फ़ौजी जे सिगरेट खे सिगरेट लाइटर सां दुखाईंदे चयो। घटि में घटि 3 कलाक खपनि। रजिस्ट्रार गैर यकीनी लहजे में चयो। चङो, इहे 3 बि गुज़रिया ऐं शागिर्द न आया त असीं तोखे बि शूट करे छॾींदासीं। तूं शागिर्दनि खे बसूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खे उकसाईंदो रहियो आहीं त स्ट्राइक कनि। कमिश्नर कावड़ में चयो। वीचारे रजिस्ट्रार शशदर थी वज़ाहत करणु चाही, पर कमिश्नर हथ लोॾींदे चयुसि, बस ठहियो, सफ़ाई ज़रूरत कान्हे, हाणे वञ। 5 मिंट अॻे ई गुज़री विया अथई। इन वक़्तु राति जा 2:05 थिया हुआ। रजिस्ट्रार अधु कलाक में सॼी यूनिवर्सिटी खे उथलाए पुथलाए छॾियो। हर डिपार्टमेंट जे हेड खे पाण सां गॾु खईं ऐं न्यू कैंपस पहुची वियो। आउं यानी मसूद नूरानी सॼे ॾींहं जी महिनत खां पोइ थकिजी टुटिजी अञा लेटियो ई महसूसु त मुंहिंजे कमरे जे दर ते ठक ठक थी। दरवाज़ो खोलियो त एजाज़ कुरैशी ऐं ॿिया कुझु शागिर्द ॿाहिरि बीठा हुआ। ॿुधाइनि त रजिस्ट्रार वारा आया आहिनि, यूसुफ सां घणो बहस मुबाहिसो कयो अथनि, सलाह मशवरो करे को फ़ैसिलो कजे। एजाज़ तकिड़ो मूंखे हवालो ॾिनो। हलो, मूं कोट खे किलीअ मां छिकींदे चयो। यूसुफ ऐं मूं ॿियनि दोस्तनि सां गॾिजी नई पैदा थियल सूरताल ऐं रजिस्ट्रार जे ॻाल्हियुनि ते गौर कयो ऐं फ़ैसिलो कयो त रजिस्ट्रार सां वरी बहस कजे। बी ब्लाक में असां सभु गॾु वेठासीं। मोहम्मद हुसैन, डॉक्टर अफ़गान, उमर मेमण, डॉक्टर नबी बख्श काज़ी, डॉक्टर नबी बख्श बलोच, GD कुरैशी, डॉक्टर नियाज़ उल हक, डॉक्टर खुर्शीद, डॉक्टर अशरफ जलील, डॉक्टर काज़ी ऐं ॿिया आर्ट्स ऐं साइंस फैकल्टी जे उस्ताद ऐं प्रोफेसर सभु। मोहम्मद हुसैन, डॉक्टर बलोच, खलील ऐं GD कुरैशी। वसार हुननि सम्झाईंदे चयो, कमिश्नर सां मिलणु फ़ाइदेमंद थींदो। अलबत्त डॉक्टर अफ़गान ऐं उमर मेमण जे शिकिलनि मां ज़ाहिर थियो त हू कमिश्नर सां ॻाल्हि ॿोल्हे राज़ी न हुया। मूं तुर्क खां पुछियो त हुनजो कहिड़ो सबूत आहे त हीउ सभु कुझु हिकु दोखो न आहे। अव्हां खे पकाए थो त शागिर्दनि जे अॻुवाणनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो। मतां ही सॼो खटराग असांजे गिरफ़्तारी लाइ कयो पियो वञे, जंहिं ते तुर्क ऐं ॿियनि ख़ातिरी ॾिनी त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, असीं उन लाइ ज़िम्मेवारी खणूं था। तुर्क हर हर पंहिंजी वाच बि ॾिसी रहियो हो। बहरहाल मूं ऐं लगारी वरी अकेलाई में गुफ़्तगू कई ऐं फ़ैसिलो कयो त कमिश्नर सां मिलण में को नुक़सानु कोन्हे। अलबत्त इहो बि फ़ैसिलो कयोसीं त कुझु ॿियनि शागिर्दनि खे पाण सां गॾु वठी हलिजे, जीअं हू गुफ़्तगू जा शाहिद रहनि ऐं वक़्त ते कमु अचनि। मुजीब कोन हो जो हू हैदराबाद शहर में रहे थो। असां पंहिंजे फ़ैसिले खां आगाह कयो। मोहम्मद हुसैन जो मुंहुं टिड़ी पियो ऐं हिकु वॾो शुकारो भरींदे पंहिंजो पाण खे कोच ते ढिलो छॾे ॾिनई। किसो मुख़्तसर, असीं यूनिवर्सिटी जे माइक्रो बस में कमिश्नर जे बंगले ते पहुतासीं। लगारी ऐं मूंखां अलावा शागिर्दनि मां सईद राशिदी ऐं उस्मान किरियो असां सां गॾु हुआ। रजिस्ट्रार सां गॾु उमर मेमण, जलील, GD कुरैशी बि हुया। पोयां 2 शख़्स यूनिवर्सिटी जा मुलाज़िम हुया। उमर मेमण ॿाहिरि बीठो, बाक़ी तुर्क, GD कुरैशी ऐं जलील असां सां अंदरि हलिया। टिनी जे चहिरनि ते डप जा आसार हुया। अंदरि DIG इमदाद हुसैन अॻ में ई वेठो हो। थोरी देरि खां पोइ कमिश्नर अंदरि दाख़िल थियो। कद जो छोटो, पेट थोरो ॿाहिरि निकितल, मुंहुं बदन जे लिहाज़ खां वॾो ऐं विकिरो, बिल्कुलु बिंदरो शैतान पियो लॻो।
पर हिन वक़्तु संदसि अखियूं ॻाढ़ियूं हुयूं। अलाए केतिरनि ॾींहंनि खां सुतो कोन हो। संदसि निंड्रूं हराम थी चुकियूं हुयूं। यूनिवर्सिटी में मुदाख़लत खेसि महांगी पइजी चुकी हुई। खेसि कमीस ऐं पाजामा पियल हो। सर ही यूसुफ आहे। जी कुरैशी कमिश्नर खे यूसुफ सां मुतारफ़ कराईंदे चयो। कमिश्नर पाण खां छोटे कद जे सनड़ी शिकिल शागिर्द खे ॾिसी हैरान थी वियो। हिन सम्झो त शायदि यूसुफ को देव हूंदो, पर यूसुफ जॾहिं हथु मिलायुसि खेसि ईअं महसूसु थियो ॼण कंहिं लोही चंबे में हथु फासी पियो हुजेसि। काफ़ी देरि ताईं ॿई हरीफ़ हिक ॿिए खे घूरींदा रहिया। नेठि यूसुफ शुरूआति कई, तो असांखे हिते छो सॾायो आहे? हिन निहायत रुखाई सां पुछियुसि। ॾिस न यूसुफ, कमिश्नर झुकी चयो, मूंसां अव्हां कहिड़ी हालत कई आहे? सरे बाज़ार मूंखे कुतो चयो अथव, मूंखे भाउ भेण ते गारियूं ॾिनियूं अथव। आख़िर आउं बि त इंसान आहियां, केसिताईं बर्दाश्त कंदुसि। शुक्र कर जो गारियुनि ते कमु टरी वियो, न त ॾोह अहिड़ो संगीन कयो आहे जो इन्हनि गारियुनि खे अमली सूरत ॾिजे तॾहिं बि आहे सज़ा घटि हूंदी। यूसुफ खे जवाबु ॾिनो, मूं अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो आहे? मूं हसन अली खे कोन कढायो आहे, हुकूमत पाण अहिड़ो क़दम खयो आहे। मसरूर साफ़ कूड़ ॻाल्हाईंदे चयो, जेकॾहिं तूं पंहिंजो ॾोह तस्लीम बि नथो करीं त पोइ पंहिंजी मोकिलाणी आहे। ईअं चई यूसुफ उथियो, पर तुर्क जलील ऐं DIG चुभड़ी वियसि। वे यूसुफ, टिनी गॾिजी चयो ऐं हिन खे ज़ोरीअ कुर्सीअ ते विहारे छॾियऊं। असां बि वरी वेही रहियासीं। चङो भला चांहि वग़ैरह पियो त पोइ ॻाल्हाइजे। इन विच में चांहि, केक ऐं पेस्ट्रियूं अची वियूं। सभिनी खे प्लेटूं ॾेई वियो, पर मूं न चांहि पीती न पेस्ट्रियूं खाधियूं। मूंखे इन चांहि मां मज़लूमनि जे रत जी बोइ आहे। पेस्ट्रियुनि जे बदिरां मूंखे इंसाननि जे जिस्मनि जा स्लाइस रखियल नज़र आया। यूसुफ ऐं ॿियनि बहरहाल चांहि चखी। कमिश्नर फॉरेन सिगरेटनि जो हिकु टिन पैकेट खोले यूसुफ खे पेश कयो। यूसुफ हिकु सिगरेट मुंतख़िब करे वात ते रखियो। कमिश्नर ख़ुदि बि हिकु सिगरेट खयो ऐं दॿो असां ॾांहुं वधायईं। हिन लाइटर सां यूसुफ जो ऐं पंहिंजो सिगरेट ॿारियो। सिगरेट जो हिकु डिघो कश हणंदे नासुन ऐं वात मां धुएं खे आज़ादु कंदे कमिश्नर चयो, चङो ठीकु आहे, हसन अली खे मुंहुं कढायो, पर हाणे मूंखे माफ़ कयो। हू सिधी राह ते अची वियो। कमिश्नर, हू गेदूड़नि जे गिगुन मां फासी वियो हो ऐं हाणे उन्हनि मां जल्द जान छॾाइण ते घुराई। जंहिं ते यूसुफ खे जवाबु ॾिनो, आउं माफ़ी ॾियण वारो केरु आहियां? माफ़ी घुरणी अथई त जनरल बाडीअ खां घुर। जंहिं ते कमिश्नर चयो, न बाबा न, शागिर्दनि जे अॻियां कोन ईंदुसि। मूंखे पेशावर में शागिर्दनि मारियो हो। अचे ही निशान ॾिस। हिन पेशानीअ ते पंहिंजे ज़ख़्मनि जा निशान ॾेखारे चयो, पेशावर में बि हिन ज़ुल्म कया हा। शायदि हू पैदाइशी ज़ालिम हुयो। शागिर्द तोखे कुझु न चवंदा, आउं गारंटी थो ॾियां। यूसुफ खे जवाबु ॾिनो, तूं ज़मानत खणी थो? हा, आउं खणां थो। अचे, आउं तोखे दावतनामो बि लिखी थो ॾियां। यूसुफ खेसि कोरे पने ते उते ई लिखत में दावत ॾिनी ऐं पक ॾिनी त शागिर्द कमिश्नर सां का बि ज़्यादती न कंदा, पर रुगो माफ़ीअ मां छा वरंदो। असांजा ॿिया बि शर्त आहिनि। यूसुफ खेसि चयो, आउं अव्हां जा शर्त मञींदुसि। कमिश्नर एतिरो जल्द जान छुटंदे ॾिसी टिड़ी पियो। असांजी गवर्नर सां मुलाक़ात कराईंदे? ठीकु आहे, गवर्नर कोयटा में आहे, उतां मोटंदो, हू सखर मां लंघंदो, अव्हां जी मुलाक़ात कराईंदुसि। ॿियो हुकुम? कमिश्नर चयो, सेकंड क्लास 45 सैकड़ो ते थींदो, मंज़ूर आहे? इहो बि कराईंदुसि। कमिश्नर चयो, सिंधीअ खे यूनिवर्सिटी में ज़रिए तइलीम कराईंदुसि। मतिलबु त कमिश्नर जी अहिड़ी त हालत ख़राबु हुई जो यूसुफ जेकॾहिं को ग़लति कमु बि चवेसि हा त हा करे। कमिश्नर इहो बि चयो त हू हिन फॾे जे ख़तमु थियण खां पोइ ॿी डिवीज़न में हलियो वेंदो। मूं कमिश्नर खे चयो, भला यूनिवर्सिटीअ मां पंहिंजो जासूसी सिस्टम ख़तमु न कंदा? जंहिं ते कमिश्नर हैरान थी चयो, कहिड़ो? मूं खेसि प्रैक्टोरियल सिस्टम मां जलील ॾांहुं इशारो कंदे चयो। जंहिं ते जलील घबराइजी वियो, पर कमिश्नर ॻाल्हि टारे छॾी। फ़ैसिलो इहो थियो त कमिश्नर सुबुह जो 12:30 वॻे ओल्ड कैंपस जे लाइब्रेरी हाल में ख़िताबु कंदो ऐं माफ़ी वठंदो ऐं पंहिंजे खयलु क़दमनि जी वज़ाहत कंदो ऐं शागिर्दनि जा मसाइला ॿुधंदो ऐं हल कंदो।
ॿाहिरि निकितासीं त ॾिठोसीं त सुबुह थियण वारो आहे। वरी माइक्रो बस में चढ़ी वरियासीं। मूं शीशे मां आसमान न निहारियो त चौथी मार्च जो सिजु उभरी रहियो हो। मूंखे महसूसु थियो अॼु इहो सिजु कुझु वधीक ॻाढ़ो आहे, बिल्कुलु रत जो गोल पुल। हाणे हिन खां पोइ चौथी मार्च शुरू थो थिए। चौथी मार्च ते छा थियो, जंहिंजो असीं ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं, सॼी सिंध ॾिहाड़ो मल्हाईंदी आहे, शागिर्द सियासी अॻुवान सियासी पार्टियूं मल्हाईंदियूं आहिनि। उन बाबति ईंदड़ वीडियो में तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।